नाज़रीन भली कार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कंदासीं। सदरुद्दीन शाह राशदी जी अॻवानी में GDA वफ़द SUP सरबराह जलाल महमूद शाह ऐं ज़ैन शाह सां मुलाक़ात कई आहे। अपडेट करें पे ब्रेकिंग न्यूज़ है। मौजूदा मुल्की सियासी सूरत हाल समेत ईंदड़ चूंडुनि में सियासी इतिहाद ते मुशावरत कई वई आहे। सिंध में PP जी ख़राब हुक्मरानी करप्शन सबब थियल तबाही ते गणती जो इज़हार किया वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है असां सां शेयर कयूं पिया। सिंध जे मसइलनि जी हल ऐं तरक़ी लाइ हम ख़याल जमायतुनि सां गॾिजी जिदोजहद करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। मुलाक़ात में इतफ़ाक़ कयो वियो आहे त मुल्क जा सूबा क़ौमी वहदत आहिनि। नवनि सूबनि जे क़याम जी साज़िश के गॾिजी नाकाम बणाईंदासीं। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। GDA वफ़द जी SUP अॻवाननि सां मुलाक़ात थी आहे। मौजूदा मुल्की सियासी सूरत हाल समेत ईंदड़ चूंडुनि में सियासी इतिहाद करण ते पिणु मुशावरत कई वई आहे। सिंध में पीपल्स पार्टी जी ख़राब हुक्मरानी ऐं करप्शन सबब थियल तबाही ते गणतीअ जो इज़हार कयो वियो। सिंध जे मसइलनि जे हल ऐं तरक़ीअ लाइ हम ख़याल जमायतुनि सां गॾिजी जिदोजहद करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे।